मुझो मकसद तकरीर ना है, मां खुद मेज़बान आया असाजे मेहमानन जो खिताब थे पर मां सिर्फ चंद मिनट तवाजे सामू आयो आया तो जी तवाजो शुक्र अदा कया। तवा परे परे का जमियत जा जियाला ख़त्मे नबो जा परवाना परे परे का आया हो। अज मां पंहिंजे अंदर जी गाल तवा के बुधाया तो मुझो विजदान चवे तो ताजे नवाब शाह जो ही रोड वडो खुश नसीब है। ही नवाब शाह जो कचहरी रोड वडो खुश नसीब है जो हिन रोड ते कुरान पाक जी तिलावत रसूलुल्लाह जी नात अल्लाह जल्ल जलाल जी वहदानियत उलमाए किराम तवा के बुधाए रहा है। हज़ारन के तादाद में इन मजमे के अंदर रोड ते कुरान जा हाफिज आलिम मुहद्दिस फकी वेठा आहिनि। ही हकीकत है रोड वडो खुश नसीबा बाबरकत है। असांजे लाइ भी सआदत है जो अज असां हिन कॉन्फ्रेंस में तहफ़ुज़ ख़त्मे नबूवत सिंध अमुल कॉन्फ्रेंस जे उनवान सां जेका है तव्हां सां शरीक आहियूं। अल्हम्दुलिल्लाह जमियत उलमा इस्लाम रोज़ अव्वल का बदअमनी के खिलाफ, चोरी के खिलाफ, लाकानूनियत के खिलाफ, बदअमनी के खिलाफ आवाज़ उतारियो उतारींदी रहंदी ऐं उतारे रही आहे। मां सलाम पेश कया तो पंहिंजे कायदे सिंध फ़ख्र जमीयत अमुल जो सफ़ीर तमाम मुझे दिल की धड़कन हज़रत अल्लामा मौलाना राशिद महमूद सुबरो साहब के उनकी पूरी टीम के उनकी क़यादत के हज़रत मौलाना साईं अब्दुल क़य्यूम हालेजवी दामत बरकातुहुल आलिया के जो ही सफ़र ही अमुल जो आवाज़ ही तमाम जो आवाज़ कश्मीर कंदकोट का खड़ी करे हर ज़िले के अंदर, हर वाहन में, हर बस्ती में, हर रोड पे, हर शहर में यो पैगाम ॿुधाए रहिया आहिनि। ही सिंध धरती जा गयूर माण्हू बदअमनी के खिलाफ निकता आहिनि। ही सिंध धरती जा गयूर माण्हू ही लाकानून के खिलाफ निकता आहिनि। ही सिंध धरती जा गयूर माण्हू इहो चाहिनि था त असांजे इदारनि जे अंदर, असांजे तइलीम इदारनि जे अंदर, असांजे इस्पतालुनि जे अंदर, असांजे इदारनि जे अंदर जेका करप्शन आ, जेका बदअमनी आ, रोड असांजो महफूज़ न आहे, असांजो इस्पतालूं महफूज़ न आहिनि, तइलीम इदारा महफूज़ न आहिनि, उते तइलीम न आहे, इस्पताल महफूज़ न आहे, उते इलाज न आहे, रोड महफूज़ न आहे, को माण्हू महफूज़ न आहे, को बच्चो महफूज़ न आहे, का औरत महफूज़ न आहे, को हयादार महफूज़ न आहे। तंहिंजे करे असां ई तमाम हिन मैदान जे अंदर इहो मक़सद खणी आया हूँ। असां वज़ीर आला के ॿुधाइण चाहियूं था त ही आवाज़ सिर्फ़ राशिद महमूद जो न आहे, ही नवाब शाह जी अवाम जो आवाज़ आहे, ही कदकोट जे अवाम जो आवाज़ आहे, ही जो पूरी सिंध जो आवाज़ आहे। त असां अमुन चाहियूं था, असां अमुन चऊं था, असांखे अमुन ॾिनो वञे। जेकॾहिं अमुन असांखे न मिलो, ख़ुदा जो कसम खणी चऊं था, जेकॾहिं असांजी क़यादत असांखे हुकुम कयो असां हिन जे गिरेबान में वठंदासीं। जिंदा है जमीयत, जिंदा है जमीयत, कासमी की जमीयत, नानवी की जमीयत, बैरवी की जमीयत, बैरवी की जमीयत, हालेजवी की जमीयत, मौलाना फजल रहमान की जमीयत, राशिद महमूद की जमीयत, तेरी जमीयत, मेरी जमीयत, जिंदा है जमीयत। अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॾिसी रहिया पूरे सूबे सिंध जे अंदर अमुन जो को नालो निशान आहे। ताज़ो ताज़ो कल असांजे नवाब शाह शहर में एक मुअज़्ज़ज़ नवाब शाह जो मशहूर मारूफ माण्हू, मशहूर मारूफ स्टोर जनरल स्टोर वारो शेख बिरादरी सां जो तालुक है, उनका डी ॾिठे जो 70 लख फुर्ती आहे। टे वाटर ते जो असांजे नवाब शाह जे क़रीब आहे, नवाब शाह तालुके जे अंदर आहे।
एक मुअज़्ज़िज़ माण्हू खां पैसा खसिया विया आहिनि 2 लख खसिया कया विया आहिनि ऐं आए ॾींहुं कॾहिं मोटरसाइकिल चोरी आहे कॾहिं का कार चोरी थी वञे कॾहिं कंहिंखां पैसा खसिया वञनि था गन पॉइंट ते उनखे जेको आहे सो मारियो वञे थो तंहिंजे करे असां ही जमियत उलमा इस्लाम जा जोधा ही जमियत जा सिर्फ़ न आहिनि इन में हारी बि आहिनि हिन में मज़दूर तबिको बि आहे हिन में उस्ताद बि आहिनि हिन में आलिम हाफ़िज़ बि आहिनि हिन में अमीर बि आहे ग़रीब बि आहे हिन में डॉक्टर ऐं वकील बि आहे सभु चाहिनि था त असांखे अमन ॾिनो वञे असांखे अमन ॾिनो वञे जेकॾहिं अमन न मिलियो त मुंहिंजे तव्हांजे क़ाइद सिंध इहो ऐलान करे छॾियो आहे जेकॾहिं असांखे अमन न मिलियो असां फ़िलहाल पुरअमन थी करे अमन घुरूं था पुरअमन थी करे अमन घुरूं था जेकॾहिं पुरअमन तौर ते अमन न मिलियो पोइ तव्हांजा ग़रीबान नेपाल जो अशर तव्हां ॾिसो जीअं नेपाल जो अशर थियो आहे तव्हांजो इंशाअल्लाह इहे अशर कंदासीं वाख़िर दावाना